नाज़रीन, रोज़ानी पंहिंजी अख़बार जी अॼु ॿी सालगिरह आहे ऐं टाइम न्यूज़ जी पहिरीं सालगिरह आहे। असां हिते हैदराबाद ब्यूरो ऑफिस में पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जी सालगिरह जो केक काटियो आहे। अव्हांखे बि असां हिन पंहिंजे ख़ुशियुनि जे घड़ियुनि में शरीक कयो आहे। मूं सां गॾु हिते हैदराबाद जी जेका टीम आहे, हैदराबाद ज़िले जी टीम, उहा हिते मौजूदु आहे। रोज़ानी पंहिंजी अख़बार जे 2 सालनि जो सफ़र ऐं टाइम न्यूज़ जे 1 साल जो सफ़र कीअं गुज़रियो आहे, पाण अॼु इन ते गुफ़्तगू कंदासीं। मूं सां गॾु मुंहिंजा रिपोर्टिंग जा टीम मेंबर्स मौजूदु आहिनि। इम्तियाज़ खोसो हैदराबाद खे कवर करे थो, हैदराबाद खे रिपोर्ट करे थो। उहो उनजो जेको हीउ सफ़र आहे उहो उनखे कीअं लॻो ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि मुश्किलातुनि मां गुज़री असांखे रिपोर्टिंग करणी पवे थी, उन बाबति पाण इम्तियाज़ खोसे सां गुफ़्तगू कंदासीं। फैज़ा, पहिरीं त तव्हां समेत समूरे सथ खे पंहिंजी अख़बार जी 2 सालगिरह ऐं टाइम न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जो जेको सफ़र आहे उहो तव्हांखे मुबारक हुजे। ॿियो, इब्तिदाई ॾींहंनि में त असांखे थोरी मुश्किलात हुई, छाकाणि त असांजी अख़बार जेका आहे नई हुई। 6 महीननि जे सफ़र खां पोइ आउं बि तव्हां सां सलाह जी वियो आहियां। हीअं 1.5 साल तक़रीबन मूंखे थियो आहे त मां अख़बार जो रिपोर्टर आहियां हैदराबाद में, छाकाणि त आउं पहिरीं कोर्ट जा जेके ॾींहं हूंदा हुआ, इब्तिदाई ॾींहं, त मां कोर्ट रिपोर्टर तो जॉइन कई। पर हाणे इहो आहे त सभई पासा जेके आहिनि इशूज़ जा उहे बि ॾिसणा था पवनि, त इन करे पहिरीं त मुश्किलात हुई। पर हाणे जीअं असां ॾिठो त असांजी अख़बार उन पंहिंजी हिकिड़ी जॻह ठाही आहे सॼी सिंध में। हाणे सिंध जी महबूब अख़बार बणिजी वई आहे, छाकाणि त नंढा नंढा इशूज़ आहिनि, जीअं लोकल इशूज़ बि हुजनि था, माण्हुनि जा पीअण जो पाणी, बुनियादी सहूलियतूं, अणूंद, आपघात जो रुझान आहे, अटे जो इशू हुजे, कमंद जो इशू हुजे, उहे बि असां हलायूं था। त उनखां पोइ माण्हू तमामु घणी असांखे हाणे मोट ॾियनि था, पज़ीराई मिले थी। टाइम न्यूज़ ते उहे शयूं ॾींहं जो ब्रेक थियनि थियूं, कॉम्पिटिशन जो दौरु आहे, ॿिया मुख़्तलिफ़ इदारा बि हुजनि था। त असां वटि पहिरीं जॾहिं उहा शइ हले थी, अथेंटिक शइ हले थी, त उनखां पोइ मुख़्तलिफ़ इदारनि मां जॾहिं फ़ोन अचे थो त असांजो जेको पघर जो बोरियो हुजे थो उहो उन जो असांखे हिकिड़ो ॼण त सिलो मिली वञे थो। ऐं माण्हुनि जी ख़्वाहिश हुजे थी त पहिरीं इहा शइ असांजी टाइम न्यूज़ ते नशर थिए। इन करे माण्हू हाणे असांखे सॾु करे, बल्कि मैसेज करे, फ़ोन करे बि असांखे माण्हू इंफॉर्म ॾींदा आहिनि त हीउ इशू थी वियो आहे, कोशिशि करियो त इहो असांजो इशू तव्हांजे टाइम न्यूज़ ते नशर थिए। हिन सॼे सथ में मुबीन बख्शी असांजो दोस्त टंडजाम खे कवर करे थो। टंडजाम हिकिड़ो रिपोर्टिंग जे हवाले सां ॾाढो टिपिकल इलाइक़ो आहे। उते न रुॻो टंडोजाम बज़ार ते हिकिड़ो शहर आहे, पर उनजी पसगिरदाई जा इलाइक़ा, उते जी जेका समाजी जोड़जक आहे, उन में वेही इन अख़बार खे ऐं TV चैनल खे रिपोर्ट करणु हिकिड़ो वॾो चैलेंज हुजे थो। इन चैलेंज खे मुबीन बख्शी कीअं मुंहुं ॾिए थो? पंहिंजी अख़बार जे सथ में शामिलु थियण वक़्तु मूंखे इहो महसूसु पिए थो त आउं जेको आहे सो सिंधी मीडिया जो जेको सिंबॉल सॼो वञे थो मोहतरम अली काज़ी साहिबु, उनजे सथ में शामिलु पियो थियां। हिकु प्रोफेशनल इदारो हूंदो, सुठे नमूने कमु कबो, पर मूंखे इहा ख़बर न हुई त उन सां गॾो गॾु केतिरा चैलेंजिस असांखे साम्हूं ईंदा। हाणे ॻाल्हि कयूं त पंहिंजी अख़बार उन्हनि 2 वरियनि में जेको कमुकारु जेको रिपोर्टिंग कई, उन में एग्रीकल्चर जा इशूज़ हुजनि, शागिर्दनि जा इशूज़ हुजनि, या अटे जो बहिरान हुजे, खंड जो बहिरान हुजे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा इशूज़ हुजनि, केतिरा ई अहिड़ा इशूज़ हुआ जंहिंमें पंहिंजी अख़बार पाण मञायो 2 सालनि दौरान। जॾहिं पंहिंजो कोविड हो त असांखे इहे बि माण्हुनि जा पहाका ॿुधणा पिया त लोक लॾण में, चेरी अॾण में दुनिया जेको आहे सो सोशल मीडिया जे पासे वञे पई, तव्हां अख़बार खणी पिया अचो, अख़बार कीअं कमाईंदी। पर अली काज़ी साहिबु उन दौरान असांखे हिकिड़ी मीटिंग में हिकिड़ो लफ़्ज़ चयो, दादा उहो हिकिड़ो टाइम ईंदो जो माण्हू तव्हांखे मिनथूं कंदा त भई सोशल मीडिया ते जेको तव्हांजो वेब पेज आहे उन ते असांखे 2 कॉलमनि जी ख़बर लॻाए ॾियो। ऐं यकीनन ईअं थियो, पर पोइ सभिनी ॾिठो त नाले वारनि चैनलनि, नाले वारनि अख़बारुनि पंहिंजूं पंहिंजूं वेब्स ठाहियूं ऐं असांखे फॉलो कयो। अॼु बि जेको आहे सो सिंधी मीडिया में जेका नवाण आंदी आहे उहा मोहतरम अली काज़ी साहिबु आंदी आहे। हालांकि जदीद दौरु आहे, केतिरो ई कमु उन ते ऑलरेडी थी चुको आहे, पर उनजे बावजूदि बि केतिरा ई इदारा अॼु बि असांजे वेब खे कॉपी कनि था, असांजे स्टाइल खे कॉपी कनि था, टाइम न्यूज़ पंहिंजी अख़बार जे स्टाइल खे कॉपी कनि था। नाज़रीन, ही जेका पस मंज़र में दोस्त बीठा आहिनि, इहे हैदराबाद टीम जा उहे मेंबर आहिनि जेके कैमरा जे अॻियां ऐं कैमरा जे पस मंज़र में बि तव्हांखे पल पल जे ख़बरनि खां बाख़बर रखनि था। जॾहिं तव्हांजे लाइ 1000 रुकावटूं हुजनि ऐं तव्हां उन्हनि 1000 रुकावटनि खे उबूरे माण्हुनि ताईं पहुचण जी कोशिशि कयो त यकीनन माण्हू जेके आहिनि, आवाम जेका आहे, ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ जेके ऐं पढ़ंदड़ जेके आहिनि, उहे तव्हांखे मोट ॾियनि था। असां सभु कोशिशि कयूं था त महिनत सां तव्हांखे न रुॻो बर वक़्तु अपडेट कयूं, पर जेका ऑथेंटिक न्यूज़ हुजे उनखां तव्हांखे बाख़बर कयूं। अॼु जे जेका सालगिरह केक काटियोसीं,
तव्हांखे बि उन जूं मुबारक हुजनि पंहिंजी अख़बार जी सालगिरह जूं ऐं गॾोगॾु टाइम न्यूज़ जी सालगिरह जूं। उमेद त मोहबतनि जी इहा जेका मोट आहे, इहा पालोट आहे, इहा जारी ऐं सारी रहंदी। असांजो ऐं अव्हांजो साथ ख़बरनि जो साथ आहे, मालूमात जो साथ आहे ऐं असांजो तव्हां सां वादो आहे त असां जिते बि हूंदासीं, जंहिं बि हालत में हूंदासीं, पर तव्हांखे अथेंटिक ख़बर खां बर वक़्तु ज़रूरु बाख़बर रखंदासीं। मूंखे इजाज़त ॾियो। तेरहं पे तेरहं ख़ैर।